अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां इमदाद अली ओढो अवां खे भली कार चवां थो। सामाईन, वर्ल्ड सिंधी कांग्रेस कैनेडा चैप्टर पारां टोरंटो में जदीद क़ौम परस्ती जे बानी साईं जीएम सैद जी 115 सालगिरह मल्हाई वई। मौसम जी सख़्त ख़राबी बावजूद सिंधी फैमिलियुनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम जी शुरूआत वर्ल्ड सिंधी कांग्रेस कैनेडा चैप्टर जे ऑर्गेनाइज़र हाजन कलोड़ो आयल महिमाननि जी आजियां सां कई। प्रोग्राम में साइण रूही कलोड़ो साईं जीएम सैद जी शख़्सियत बाबति ॻाल्हाईंदे चयो त पाण हिकु इंसान दोस्त ऐं अदम तशद्दुद ते यकीन रखण वारो रहनुमा हुयो। पाण समूरी ज़िंदगी पंहिंजी धरतीअ जे माण्हुनि जे हक़नि लाइ जदोजहद कंदो रहियो, जंहिंजे नतीजे में क़ैदोबंद जूं सहूबतूं बर्दाश्त कयाई ऐं औरतुनि जी तालीम ऐं तरक़ी उन्हनि जी शख़्सी आज़ादीअ जो वॾो हामी हुयो। पंहिंजी न्याणी साइण दुरे शहवार खे पढ़ण लाइ परॾे मोकिलियाई। इहा उन दौर जी ॻाल्हि आहे जॾहिं औरतुनि खे घर खां ॿाहिरि निकिरण खे मयूब सम्झियो वेंदो हुयो। हिन चयो त जीएम सैद खे इहो यकीन हुयो त औरत जो तालीम याफ़्ता हुजणु ऐं उन जी शख़्सी आज़ादी खे यकीनी बनाइणु असांजी तरक़ी लाइ लाज़मी आहे। नायल कलोड़ो चयो त साईं जीएम सैद 1943 में पाकिस्तान जी करारदाद पेश कई हुई। हिन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शायरीअ ते वॾो कमु कयो ऐं किताब पैगाम लतीफ़ लिखियाई। हिन 60 खां वधीक किताब लिखिया। साना कैनेडा जे सदर जाम मुनीर चयो त हाजन कलोड़ो जस लहणे जेको हर साल साईं जीएम सैद जी सालगिरह जी तक़रीब मुनक़िद कंदो आहे ऐं असां जे नए नस्ल खे जीएम सैद जी शख़्सियत ऐं उन जी जदोजहद बाबति आगाही ॾियारींदो रहंदो आहे। हिन चयो त जीएम सैद मज़हब, सियासत, सोशलिज़म, कैपिटलिज़म ते वॾी महारत रखंदो हुयो। हिन चयो त जीएम सैद सिंध समेत दुनिया जे मज़लूमनि जी ॻाल्हि कई। हिन फ़लस्तीन, कश्मीर, साउथ अफ्रीका जी आज़ादी जी ॻाल्हि कई। हू 32 साल जेल में रहियो जॾहिं त नेल्सन मंडेला 27 साल क़ैद में रहियो। हिन चयो त सिंध ते असांखे फ़ख़ुरु आहे जंहिं क़ाइदे आज़म ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं जीएम सैद जहिड़ा अज़ीम लीडर पैदा कया। इन मौक़े ते सिराज ख़ान साहब चयो त जीएम सैद हिकु जामे शख़्सियत हुयो। असां ख़ुशनसीब आहियूं जो असांजी धरती ख़ान गफ़ार ख़ान ऐं जीएम सैद जहिड़ा अज़ीम लीडर पैदा कया। उहे असांजा हीरो ऐं हक़ीक़ी अवाम जा दोस्त लीडर हुया। पर पोइ मुल्क ते हिकु माफ़िया जो कब्ज़ो थी वियो ऐं जेके हीरो हुया उन्हनि खे गद्दार करार ॾिनो वियो। मां तव्हांखे दाद ॾींदुसि जो हिन मुल्क में रहंदे बि तव्हां पंहिंजनि हीरोज़ खे यादि कयो था। हिन चयो त असांजे मुल्क में मुसलमान, सिख, हिंदू, ईसाई, ज़रतश्त रहनि पिया। मुल्क सेक्युलर हुयो ऐं सभु ख़ुशीअ सां गुज़ारे रहिया हुआ। असांजे नस्ल खे ग़लति तारीख़ पढ़ाई वई। हिते अरब आया, तुर्क आया, गज़नवी आया जेके जारे ऐं लुटेरा हुया। उन्हनि असांजे निज़ाम, धरती, कल्चर खे तबाह कयो ऐं लुटियो। असांजो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे नस्ल खे आगाह कयूं त केरु लुटेरो ऐं केरु हीरो आहे। राजा ॾाहर असांजो हीरो आहे। बादशाह ख़ान ऐं जीएम सैद असांजा हीरो आहिनि। इन मौक़े ते क़ौम परस्त अॻुवाण दिलीप रतनाणी चयो त जीएम सैद जी जाखोड़ जा खोड़ सारा पासा आहिनि। हिन इश्क खे वॾी अहमियत ॾिनी। हिन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शायरी खां घणो सिखियो। हू लतीफ़ खां मुतासिर हुयो। हिन शाह लतीफ़ जी शख़्सियत ते शानदार किताब पैगाम लतीफ़ लिखी। भिटाई जी शख़्सियत जा उहे पहलू पधिरा कया जंहिंमें वतन परस्ती सभ खां अहम हुई। जीएम सैद जी सिंध सां कमिटमेंट हुई जेका हिन मरण घड़ी ताईं निभाई। हिन चयो त पाकिस्तान ठहण खां पोइ 20 लख मुसलमाननि जी आओ भगत थी ऐं उन्हनि जो सिंध बार बर्दाश्त कयो ऐं सिंध किलेमनि जी पर्चियुनि सां धारियुनि हथां धारियुनि में विरहाइजी वई। इन्हनि समूरनि दर्दनि ऐं अन्याउनि में हिकु ई माण्हू हुयो, जीएम सैद, जेको चवंदो हुयो त सिंध असांजी माउ आहे ऐं असां करोड़नि सालनि खां ही तारीख़ी वतन रखूं था ऐं असां सिंध ते कंहिं बि क़िस्म जी अलगार ऐं पंहिंजी मालिकी जे हक़ तां कॾहिं बि दस्तबरदार न थींदासूं। जीएम सैद तारीख़ जो ॼाणू हुयो। हिन खे ख़बर हुई त भली असीं ग़ुलाम हुजूं पर मणियादार माणपो असांजो मज़हब आहे ऐं तहज़ीबुनि जी माउ तौरु सुञाणप रखंदड़ सिंध जा मालिक ऐं वारिस आहियूं। क़ौम परस्त अॻुवाण मैक्स मेमन चयो त जीएम सैद ते इल्ज़ाम लॻा त साईं अहिड़ी अंधी जंग जो ऐलान कयो आहे
जंहिं नसलनि खे तबाह कयो आहे। मां ईअं चवंदुसि त GM सैयद अहिड़ो ॿिज पोखे वियो आहे जेको हाणे वधी वण थी वियो आहे। सिंध जो कहिड़ो बि इशू हुजे, सैयद जा ॾिंगा ॿार इन इशू ते सभ खां पहिरियां बीहंदा। कालाबाग डैम हुजे, धारी आबादकारी हुजे, वसीलनि जी लुटमार हुजे, सैयद जा ॾिंगा ॿार सभ खां पहिरियां इन जे ख़िलाफ़ निकिरंदा। अॼु सैयद जा ॾिंगा ॿार गुम कया पिया वञनि। सैयद जूं नियाणियूं रोडनि ते आहिनि, उन्हनि जे मथनि तां रवा लाथा वञनि था। इहो ई सैयद जो इश्क आहे, जनून आहे, जंहिं ज़ातियुनि में विरायल क़ौम खे हिकु क़ौम जो तशख़ुस ॾिनो। अदीब ऐं लिखियारी ख़ैर मोहम्मद कोलाची GM सैयद जी ज़िंदगी बाबति ॻाल्हाईंदे चयो त सैयद पंहिंजो पाण सुञाणण जो पैगाम ॾिनो। हिन चयो त GM सैयद जहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि, जेके सोच ॾींदा आहिनि, तारीख़ जो रुख मोड़ींदा आहिनि ऐं माण्हुनि लाइ जदोजहद कंदा आहिनि। हिन जी शख़्सियत, हिन जो इल्मु, हिन जी सियासत सिंध लाइ वॾो सरमायो आहे। इन ई मौक़े ते तक़रीर कंदे खाबीदुर सां तालुक़ रखंदड़ लेखक ऐं दानिश्वर मुनीर सामी चयो त GM सैयद तारीख़ साज़ शख़्सियत जो मालिक हुयो। हिन जी जदोजहद ज़ुल्म जे ख़िलाफ़ हुई। हिन अदम तशद्दुद वारो रस्तो इख़्तियार कयो। हिन चयो त सिंध जो पाणी रोकियो पियो वञे, सिंधू दरिया ते बंद ॿधा पिया वञनि, जेको सिंधियुनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। हिन चयो त GM सैयद खे क़ैद कयो वियो। हुकुमराननि जो मक़सदु हुयो त ईअं माण्हू GM सैयद खे विसारे छॾींदा, पर GM सैयद क़ैदो बंद में रही बि वॾो कमु कयो। हिन खे माण्हू दिलनि में जायूं ॾियनि था ऐं वॾी उकीर सां यादि कनि था। हिन GM सैयद जी किताबनि मां अहम कोटेशन पढ़ी ॿुधाया। हिन प्रोग्राम में कैलाश मोटवाणी, डॉक्टर चंद्रशेखर, हरी रामाणी, रब नवाज़ गाहो, कैलाश मोटवाणी, साइण अफशां शेख, साइण साइमा कादरी, फैसल सिद्दीकी, साइण नुसरत ईसाणी ऐं साइण सदफ़ फैसल सिद्दीकी जन बि तक़रीरूं कयूं। प्रोग्राम जी कार्रवाई सआदत कादरी सरंजाम ॾिनी। सामईन, प्रोग्राम जी मुकमिल कार्रवाई अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। प्रोग्राम जे मोड़ में वर्ल्ड सिंधी कांग्रेस कैनेडा चैप्टर जो ऑर्गेनाइज़र हाजन कलोड़ो आयल महिमाननि जी आजियां करे रहियो आहे। We welcome you all for joining us today. We are really grateful to all of you. Part of our celebration today is we're gonna have some speeches on the science work and his life, and then we will have a cake cutting ceremony, and then we'll have a dinner. I'm really thankful to you because of the bad weather. Still, you people make it here. And once again, welcome to you. And Saadat Qadri, our friend, he will moderate the program. So I'll hand over to him with thanks for your coming and joining us. Thank you. साईं लख लख महिरबानी तव्हांजी। प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे मूंखे असांजे सिंध जे तमामु ॾाढे शाइर चऊं, अदीब चऊं, वाइस चांसलर चऊं, छा चऊं, साईं जी तारीफ़ में साईं शेख रियाज़ जा मूंखे ॾाढा हिकिड़ा सुठा लफ़्ज़ यादि आया कि साईं शेख रियाज़ हिकिड़े भेरे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार इन्हनि लफ़्ज़नि में कयो कि GM सैयद सिंध सां ईअं प्यार कंदो आहे जीअं को ॿार जीअरे कोसीअ कुख सां कंदो आहे। हिन लाइ सिंध रुगो काछो ऐं कोहिस्तान, खीरतर, कारुंझर न हुई, पर इहे ॾाॾा परॾाॾा बि आहिनि जे कॾहिं बि मुआ न हुआ ऐं जे हर ईद निमाज़ ते हिन सां कठा हूंदा आहिनि। मां चाहियां थो त GM सैयद ते हिकु नज़म लिखां। उहा साईं जी नज़म जेका आहे उहा हिन रीत आहे त ही वहदतुल वजूदी, ही सूफ़ी ला कूफ़ी, ही अधो गाभरो समाजवादी ऐं पको पुख्तो देशभक्त, ही माखीअ खां मिठड़ो ऐं बुह खां कोड़ो माण्हू मूंखे हिकु छूए बड़ वांगुरु लॻंदो आहे। जॾहिं सिज टांगड़ी हणी वेहंदो आहे
तॾहिं हिन जी छांव वधीक घाटी थी पवंदी आहे। मूं इन छांव में कई पखियड़ा पंख पसारींदे ॾिठा आहिनि, पर मां उन वक़्त जे इंतज़ार में आहियां जॾहिं उकाब इन्ही बर मथां फेरा ॾेई ततल सिज खे तेज़ नज़रुनि सां घोरे ॾिसंदा। मां प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे असांजी मानव वारी भाभी रूही खे मां गुज़ारिश कंदुमि त उहे स्टेज ते अचनि ऐं असां सां गॾु प्रोग्राम खे अॻियां वधाइनि। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में भाभी रूही। बहुत शुक्रिया। गुड इवनिंग, अस्सलाम वालेकुम और नमस्ते। मैं अपना ही लिखा हुआ एक कॉलम जो कुछ अर्सा पहले मैंने लिखा था, उसका एक हिस्सा आप लोगों के सामने पढ़ने की जसारत करूंगी। और मेरे मेहरबान सामीन गिरामी का बहुत शुक्रिया कि आज मुझे कुछ कहने का मौका दिया गया एक असीम हस्ती के बारे में। आज जिस शख्सियत के यौम पैदाइश के दिन को मनाने के लिए हम इकट्ठे हुए हैं, उसकी शख्सियत किसी भी तारुफ की मोहताज नहीं है। उसके लिए क्या लिखें, वो तो मेरे ख्यालों और मेरे लफ्जों से बहुत बुलंद था। वो एक इंसान दोस्त और अदम तशद्दुद पर यकीन रखने वाला रहनुमा था। मैं इतनी खुशनसीब नहीं थी कि मैं उनसे रूबरू कभी मिल सकती, लेकिन उनके शख्सियत के बनाए हुए जो जदोजहद के कुछ उसूल थे, उन्होंने मेरे जहन पर बहुत गहरा और मुस्बत असर छोड़ा। इनसे इत्तफाक ना करने वालों की भी बहुत सी दलीलें होंगी, लेकिन मेरे लिए उनको पढ़ने के बाद वो हमेशा नाकाफी रही, क्योंकि मेरे लिए वो आज भी एक बेहतरीन इंसान और एक बेहतरीन और अजीम लीडर के रूप में जिंदा हैं। वो ताहयात अपनी धरती के लोगों के हकूक की जद्दोजहद के लिए कैदोबंद की सोबतें उठाते रहे और औरतों की तालीम और तरक्की और उनकी शख्सी आजादी के बहुत बड़े हामी थे। उन्होंने सैयद खानदान से ताल्लुक रखते हुए अपनी बेटी को इल्म के हसूल के लिए मुल्क से बाहर भेजा। उस दौर में उन्होंने ये काविश की जिस दौर में सैयद खानदानों में औरतों का बेपर्दा बाहर निकलना बहुत मायूस समझा जाता था। वो मुश्किल हालात में अपनी औरतों के साथ उनकी तरक्की के लिए खड़े रहे। जब उनकी बेटी पढ़ने के लिए बाहर गई, उन्होंने उस वक्त से लेके जब तक कि वो इल्म हासिल करना चाहती थी, तब तक वो उसकी मर्जी से जो वो पढ़ना चाहती थी उसके साथ खड़े रहे। उसके ऊपर कोई भी किसी किस्म की पाबंदी अगर लगाई जाती थी किसी फैमिली की तरफ से, अपने घर वालों की तरफ से, तो वो हमेशा अपनी बेटी के साथ खड़े होते थे, क्योंकि वो उनको पता था कि सिंध की औरत जो है उसका तालीम याफ्ता होना और उसका शख्सी आजादी से उसको बावर कराना वो हमारी तरक्की के लिए बहुत ज्यादा जरूरी है। उनका ख्वाब था कि उनकी कौम एक तरक्की याफ्ता कौम बनकर उभरे और उनको उनके तमाम तर हुकूक मुहैया हो, इनकी आगे ही से मालामाल हो। इन्हीं ख्वाहिशों के मद्देनजर उन्होंने एक अलग मुमलिकत के क्याम की तजवीज की भी हिमायत की थी। उनको इस बात का यकीन दिलाया गया था कि इनका अलग मुल्क की तहरीक का साथ देना उनके लोगों की बेहतरी के लिए है। जितना मैंने उनके बारे में पढ़ा या जाना है, वो रियासत और मजहब को अलग रखने वाले असूलों पर कारफरमा थे। वो सिंध के शहर सन से निकलने वाला इल्म, अमन और ईमानदारी का ऐसा दरिया था जिससे सब लोग फैजियाब होते रहेंगे। वो शख्स अपनी जिंदगी अपने लिए नहीं जिया, अपनी सिंध धरती और इसके लोगों के लिए जिया। कभी कभी तो ऐसा लगता है कि वो कहीं गया ही नहीं, और वो अब भी हमारे दरमियान है, हमारे दिल में, और सिंध में बसने वाले हर सिंधी के दिल में जिंदा है। इनके असूलों को अपनाने वालों के दिलों में ताकत बनकर और उनके असूलों से इनहराफ करने वालों के दिलों में एक खौफ और एक तजब्जुब बनकर, इनसे मिलकर सीखने वालों के दिलों में मोहब्बत बनकर जिंदा रहने वाले लोग जरूर उनके असूलों पर अमल करने की कोशिश करते होंगे। अपनी जमीन और अपने लोगों के हकूक के लिए लड़ने की बहुत बड़ी कीमत चुकाई थी। उन्होंने वो अजीम रहनुमा अपने लिखे हुए हरूफ में आज भी जिंदा हैं। हर सुबह उगने वाले सूरज की किरणों में फैले हुए और दरियाए सिंध के गुलाबी लहरों में बहते हुए वो अब भी यही कहीं हमारे आसपास ही हैं। उसे अगर जानना चाहते हैं तो उसकी लिखी हुई किताबें पढ़िए। मुमकिन है कि उनके किसी असूली मौक़िफ़ से आपको इत्तफाक न हो, मगर उनके बेहतरीन किरदार से आप इनकार नहीं कर सकेंगे। और दुख की बात तो यह है कि जब तक वो जिंदा रहे,
हम उनका एक कौम की हैसियत से उनके रहनुमा की तरह उनका साथ नहीं दे सके थे, जैसा कि एक लीडर का हक होता है। मगर अब ये वादा है उनकी अजमत से कि हम उनको उनके असूलों की जंग के रास्ते पर जिंदा रखेंगे, और हम कभी नहीं ये भूलेंगे कि उस अजियत को जो उनको कौमी मफाद के नाम पर पीठ में खंजर घोंपने से हुई होगी। ऐ कायद मेरे तुम मरे नहीं, तुम जिंदा हो, सन में तो एक निशानी है, तुम हमारे दिलों में जिंदा हो। बहुत शुक्रिया। अच्छा, अभी प्रोग्राम के सिलसिले को आगे बढ़ाते हुए मैं इस वक्त हमारे यूथ में से एक बहुत ही शानदार टैलेंट को स्टेज पर आने की दावत दूंगा। आप अंदाजा करेंगे उस उभरते नौजवान की उम्र को देख के कि उस नौजवान की छोटी सी उम्र में वो किस तरह से सैयद साहब की शान में अपने ख्यालात का इजहार करते हैं। आप सबकी भरपूर तालियों में नायल कलोड़ो। Hello everyone, this is a speech on GM Said, a tribute to GM Said. GM Said was among the least understood and most demonized founders of Pakistan. He was the one who first presented an adopted resolution of Pakistan through Sindh Assembly in 1943 and then spent decades in prison and confinement during house arrest. He warned the West in a Vienna conference in 1952 to avoid fanning of fire religiosity in this region for the sake of their short-term vested interests. He delivered a spellbinding speech at the Vienna International Peace Conference in 1952. Addressing delegates from the US and Britain, he deplored American and British efforts to unite Muslims based on their faith, which he felt engendered serious ramifications. His prediction proved correct, and for that he was labeled a traitor at that time. His scholarly work on origin and evolution of Islam, religion and reality, is in fact a guidebook on history of religion and its role in the domain of state and society at large. In fact, very few would have read, understood, and referred the Holy Quran as he has done in his speeches and writings. He rediscovered Shah Latif in his marvelous work, Hegam-e-Latif. Sindh would have lost Shah Latif to its disciples had GM Said not interpreted his poetry as depiction of socio-political conscience of Sindhi society. He authored more than 60 books, each one involving a great deal of research, experience, observations, and wisdom. One can have difference of opinion with his political philosophy, yet his personality is towering over his great political and academic work. Today is his 115th birthday, a day to revisit our views about him without prejudice and stereotypical narratives propagated over years and correct the course of history. Thank you for listening to my speech. GSM. Thank you, Nair. साईं प्रोग्राम जे सिलसिले खे हिकु क़दम अञा अॻियां वधाईंदे मां पंहिंजे तमामु मोज़िज़ ऐं मान वारे असांजे भाउ जी शान में मां छा पंहिंजो जेको आहे तारीफ़ कयां। साईं पाण पंहिंजो मट पाण आहिनि ऐं साईं जो नालो ई उन्हनि जो तारुफ़ आहे ऐं उहे कंहिं तारुफ़ जा मुहताज न आहिनि। तव्हां सभिनीनि भाइरनि ऐं अदिन जी भरपूर ताड़ियुनि में मां गुज़ारिश कंदुमि साईं ॾियाम मुनीर साहब प्रेसिडेंट सना कैनेडा खे त उहे स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। ॾियाम मुनीर साहब। बड़ी मेहरबानी सादत साहब। हर साल की तरह साईं आजम कलोड़ो साहब ने वर्ल्ड सिंधी कांग्रेस के प्लेटफॉर्म से 115वीं सालगिरह आज हम सेलिब्रेट कर रहे हैं। पिछले 5 साल से तो मैं भी अटेंड कर रहा हूँ, 5-6 साल से। अब ये इनकी कोशिश होती है कि इनके प्रोग्राम में 4 लोग आए, 40 आए या 400 आए। ये अपनी जगह इनकी कमिटमेंट है कि प्रोग्राम करना है, हमने ट्रिब्यूट देना है साईं को, और इसके लिए मैं आपको ट्रिब्यूट देता हूँ साईं। बहुत शुक्रिया आपका, थैंक यू साईं। जीएम सेद के लिए अच्छा, कुछ लोग उनको कहते हैं कि वो एक पॉलिटिकल एक्टिविस्ट थे, कुछ लोग कहते हैं कि वो एक सोशल एक्टिविस्ट थे, कुछ लोग कहते हैं कि वो एक फिलोसफर थे, कुछ लोग कहते हैं कि वो पीस मेकर थे। मेरी नज़र में साईं जीम सैयद एक इदारा है, उस
वो एक ऐसा इदारा थे जिसमें सारी चीजें शामिल हैं. आप उनके साथ बैठे, जो लोग भी उनके साथ बैठे थे, अगर आप मजहब के ऊपर बात करना चाहें तो वो आपको दलील के साथ कायल कर देंगे. अगर आप सोशलिस्ट हैं, अगर आप कैपिटलिस्ट हैं, कम्युनिस्ट हैं, वो आपको कायल कर देंगे कि उनके पास इतनी नॉलेज थी, इतनी किताबें उन्होंने लिखी हैं. एक और बात जो मैं आपसे यहां कहना बहुत जरूरी समझूंगा, उस वक्त भी और आज भी अगर आप एक शख्स को ये लालच दे दें कि आपको हम एक यूनियन काउंसिल का टिकट देते हैं, सिर्फ एक यूनियन काउंसिल का टिकट, आप अपने मौक़िफ़ से हट जाएं. साईं जीम सैयद को उस वक्त के जनरल, कर्नल, प्रेसिडेंट, प्राइम मिनिस्टर ने कहा कि भाई हम आपको मिनिस्टर की सीट देते हैं, आप अपने मौक़िफ़ से हट जाएं. वो टस से मस न हुए. उन्होंने कहा कि मेरा जो पॉइंट ऑफ व्यू है इट हैज टू बी देयर, मैं कभी भी अपने पॉइंट ऑफ व्यू से नहीं हटूंगा. और कुछ लोग ये भी कहते हैं कि वो एक सिंधी एक्टिविस्ट थे, सिंध के लिए. वो एक इंटरनेशनल एक्टिविस्ट थे. उन्होंने पूरी दुनिया के मजलूम लोगों के लिए बात की है, सिर्फ सिंध और सिंधी की बात नहीं की. उन्होंने सबसे ज्यादा अगर आप देखिए तो उन्होंने फिलिस्तीन की भी बात की है, उन्होंने कश्मीर की बात की है, और उन्होंने साउथ अफ्रीका की भी बात की है, उस वक्त जो इंग्लैंड के अंडर में था. और एक और बात जो मैं यहां करना चाहूंगा, 32 साल वो कैद में रहे. साईं नेल्सन मंडेला 27 साल रहे. लेकिन ज्यादातर उनका जो अरसा, उनकी जिंदगी का जो ज्यादातर अरसा था, आप देखें 3 जगहों पे वो या तो हैदर मंदिर में कैद रहे, या सन में, या किसी हॉस्पिटल में. वो बहुत कम बार आपने उनको बाहर देखा होगा. तो मैं समझता हूं कि बहुत से लोगों को उनसे इख्तिलाफ हो सकता है, लेकिन अपनी जगह पे वन ऑफ द बेस्ट लीडर पाकिस्तान ने, जो सिंध ने जो प्रोड्यूस किए, जो दिए पूरी दुनिया को. मेरी नजर में, मेरा पॉइंट ऑफ व्यू है, उसमें हमारे कायद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना, वन ऑफ द जीनियस लीडर, जुल्फिकार अली भुट्टो, वन ऑफ द बेस्ट लीडर, साईं जीम सैयद, वन ऑफ द बेस्ट लीडर, मैं ये कहूंगा. इसके साथ ही मैं अपनी सीट पे, बहुत शुक्रिया आपको, मुझे सुना आपने. थैंक यू. ड्याम साहब बहुत बहुत शुक्रिया. मैं कुछ अशार जो हैं, मेरे बहुत फेवरेट शायर कतील शिफाई, वो मैं अशार साईं के नाम करना चाहता हूं. अशार कुछ इस रीत हैं कि बहुत दिनों से नहीं अपने दरमियां वो शख्स, उदास करके हमें चल दिया कहां वो शख्स, वो जिसके नक्शे कदम से चराग जलते थे, जले चराग तो खुद बन गया धुआं वो शख्स. करीब था वो कहां हमने संगे दिल अभी उसे, हुआ जो दूर तो लगता है जाने जा वो शख्स. उस एक शख्स में थी दिल रुबाइयां क्या क्या, हजार लोग मिलेंगे मगर कहां वो एक शख्स. वो उसका हुस्न दिल आरा के चुप गुनाह लगे, जो बेजुबां थे उन्हें दे गया जुबां वो शख्स. ये इसलिए कि चमन की फिजा उदास न हो, रहा है कैद कफ्स में मैं भी नगमा ख्वाह वो शख्स. छुपा लिया जिस पतझड़ के जर्द पत्तों ने, अभी तलक है बहारों पे हुक्मरां वो शख्स. हमें तो प्यास के सहरा में गुनगुनाते हुए दिखाई देता है एक बहर बेकरां वो शख्स. कतील कैसे भुलाएं हम अहले दर्द उसे, कतील कैसे भुलाएं हम अहले दर्द उसे, दिलों में छोड़ गया अपनी दास्तां वो शख्स. बहुत शुक्रिया. अच्छा, और अभी मैं, हमारे बहुत ही सीनियर दोस्त हैं और पश्तून नेशनलिस्ट भी हैं, और मैं आप सबको गुजारिश करूंगा कि उनके लिए भरपूर तालियों का तोहफा देना चाहिए हम लोगों को. और अभी मैं दावत देने जा रहा हूं सिराज खान साहब को कि वो स्टेज पे आए और साईं के लिए कुछ हमें अपने ख्यालात से मुस्तफीद फरमाएं. आपकी तालियों में सिराज खान साहब. आप सबको, सारे सिंधी नेशनलिस्ट को, वर्ल्ड सिंधी कांग्रेस को हम मुबारकबाद देते हैं 115वीं साईं जी की बरसी की. साईं जी के बारे में मैं क्या कहूँ, जो बैनर आपने लगाया है वो समअप करता है उसकी शख्सियत को, उसकी जो खासियतें थी, जो अल्लाह ताला ने उसको
टैलेंट दिया था। वो एक लिकारी थे, वो एक अदीब थे, वो एक लीडर थे, वो एक नेशनलिस्ट थे, और उसकी शख्सियत एक जामिया शख्सियत थी। आपने उसकी शख्सियत के बहुत से रूप देखे होंगे। एक पैन इस्लामिस्ट से वो एक पैन नेशनलिस्ट पे आ गए, वो इंडियन नेशनलिस्ट थे, फिर पाकिस्तानी नेशनलिस्ट बन गए, और आखिर में सिंधी नेशनलिस्ट बन गए। तो ये उसकी शख्सियत के मुख्तलिफ रूप हैं जो हमें मिलते हैं। हम सब बहुत खुशकिस्मत हैं कि अल्लाह ने हमारे धरती पे ऐसे लोग पैदा किए हैं, जिस तरह साईं GM सईद थे, जिस तरह खान अब्दुल गफ्फार खान थे, जिस तरह हमारे और नेशनलिस्ट थे। और यही वो असल हीरो हैं हमारे, जिन्होंने इस मुल्क को बनाया। लेकिन इस मुल्क पे एक माफिया काबूज हो गया, और वही हमारे जो हीरोज थे, जो हमारे जो अतल थे, वो गद्दार बन गए, वो स्टेट टेररिज्म के शिकार हो गए। और अभी तक हम लोग जो उसके पैरोकार हैं, जो अपने उन हीरों के पैरोकार हैं, उनको टॉर्चर किया जाता है, उनको टेरराइज किया जाता है। तो ये बहुत खुशकिस्मती है हम सब की कि ऐसे शख्सियात हम में से पैदा हुए हैं। और मैं आप सब लोगों को दाद देता हूँ कि इस मुल्क में रह के भी अपने हीरोज को, अपने उन शख्सियात को आप भूले नहीं है, उनको याद कर रहे हैं। और ये वक्त है हम सारे जितने भी हमारे ऑप्रेस्ड नेशनलिटीज हैं, चाहे वो सिंधी हैं, चाहे वो बलोच हैं, पश्तून हैं, कश्मीरी हैं, कि हम लोग मुत्तफिक हो जाएं। हम लोग उन अपने लीडरों के, अपने रहनुमाओं के, उनके तालीमात को अपनाएं। उनकी जो फिलासफी थी इस धरती के लिए, उन्होंने जो सोच के रखा था कि एक ऐसी धरती पे हम रह रहे हैं जो कि मुख्तलिफ मज़ाहिब का, मुख्तलिफ तमद्दनों का एक क्रेडल रहा है। वहाँ से मुख्तलिफ सिविलाइजेशंस उठी हैं। ये एक अजीम धरती है जहाँ पे, और इन लोगों ने जो सोचा था एक सेकुलर मुल्क का, तो वो इसी तनाजुर में सोचा था कि उस धरती में हमारे भाई सिख भी थे, हिंदूज भी थे, जरतश भी थे, मुसलमान भी थे, मुख्तलिफ मज़ाहिब से, मुख्तलिफ कल्चर से, लेकिन वो एक तार में प्रयोग एक थे। तो अब वक्त आ चुका है कि हम अपने बच्चों को, अपने आने वाले नस्लों को उनकी तालीमात से रोशनास कराएं, उनको बताएं कि तारीख क्या है, उनको बताएं कि राजा दाहिर हमारा हीरो था, उनको बताएं कि गफ्फार खान हमारा हीरो था, GM सईद हमारा हीरो था। इस धरती पे जो लोग इंपीरियलिज्म की शक्ल में आए, चाहे वो अरब हों, चाहे वो तुर्क हों, चाहे वो महमूद गजनवी हो, वो लुटेरे थे। इस निज़ाम को, इस धरती को, इस कल्चर को उसने लूटा है। तो अब हमें, हमारा फ़र्ज बनता है कि हम अपने आने वाले नस्लों को इनकी तालुमात से रोशनास कराएं, उनका जो फिलासफी है उनको समझाएं, ताकि एक रवादारी का माहौल पैदा हो जाए हमारे उस माशरे में जहाँ पे घुटन है, जहाँ पे लोगों के सर काटते हैं, लोगों को कत्ल करते हैं। इतनी एक इंटॉलरेंस हो गई हमारे सोसाइटी में। तो हमारा फ़र्ज बनता है, हमारा हक बनता है कि हम अपने बच्चों को उनकी तालीमात से, उनकी फिलासफी से रोशनास कराएं। बहुत बहुत शुक्रिया, और आप सबको फिर से साईं की 115वीं बरसी मुबारक हो। थैंक यू। महिरबानी मनी साहब तव्हां जी, तमामु पंहिंजे ख़्यालनि जो कयो। हींअर मां लेडीज़ विंग मां जेको आहे अदी अफशा सिंधी कम्युनिटी टोरंटो जी जेका प्रेसिडेंट आहे, उनखे मां गुज़ारिश कंदुमि त उहे स्टेज ते अचनि ऐं उहे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। तव्हां सभिनीनि जी तारीफ़ में अदी अफशा सिंधी कम्युनिटी टोरंटो जी प्रेसिडेंट। मुंहिंजा प्यारा भाइरो भेनरो, हिते अॼु असीं प्लेटफॉर्म ते जमा थिया आहियूं साईं GM सैयद जे जनम ॾींहं खे मल्हाइण लाइ। साईं GM सैयद अॼु असांजे विच में कोन्हनि, पर असांजो मक़सदु हिते उन्हनि जे जनम ॾींहंनि जी सेलिब्रेशन करणु सिर्फ़ु इहो आहे त असां उन वाइदे खे यादि कयूं जेको उन्हनि जे ज़िंदगी जे दौरान असां उन्हनि सां वाइदा कंदा हुआसीं। त उन्हनि खे असां हिकु दफ़ो पंहिंजे पाण खे यादि करायूं त उहो वाइदो अञा असांखे निभाइणो आहे, असां खां विसरियो कोन्हे को। वधीक टाइम जे कमी जे हूंदे मां इहो ई चवंदमि त असां पंहिंजे सिंधी भाइरनि भेनरुनि खे सभिनी खे
असां हिकु दफ़ो वधीक इहो ई पंहिंजो वाइदो यादि करायूं त सिंधु देश मुक़दर आहे, साईं GM सैयद रहबर आहे। तमामु वॾा ऐं तमामु रोशन ख़्याल असांजी पंहिंजो मानवारी अबू अफशान जी तरफ़ां कुझु टेक्निकल वजूहात जे करे आवाज़ माज़रत प्रोग्राम में जेको बि 2 सेकंडनि जो ख़लल पैदा थियो उन जे लाइ। अच्छा, हाणे तव्हां सभिनीनि भाइरनि जी भरपूर ताड़ियुनि में असां जो तमामु प्यारो, तमामु नाले वारो ऐं तमामु मोज़िज़ दोस्त ऐं कंहिं तारो जो मोहताज कोन्हे, माशाल्लाह सां उनखे रब धणी ॾाढी सुठी इज़त ॾिनी आहे। मां हुनखे गुज़ारिश कंदुसि त उहो स्टेज ते अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। तव्हां सभिनी भाइरनि जी भरपूर ताड़ियुनि में दिलीप रतनानी। सही कादरी साहब, तव्हांजी महिरबानी। सभ खां पहिरीं आउं अॼु सभिनी आयल महिमाननि खे भलीकार चवां थो ऐं ख़ासि करे वर्ल्ड सिंधी कांग्रेस जा ऑर्गेनाइज़र हाज़िन कलोड़ो साहब खे मुबारकबाद थो ॾियां त ही साईं GM सैयद जी 115वीं जनम ॾींहुं जे मौक़े ते ही पूरो मेड़ कठो कयो अथई ऐं असांखे इहा अपॉर्चुनिटी ॾिनी आहे त असीं साईं GM सैयद जी जेका शख़्सियत आहे उनखे कैनेडा खां वेही करे सिंध जी कम्यूनिटी में लाहियूं ऐं हुनजो पैगाम पहुचायूं। तंहिंजे लाइ महिरबानी सी साईं। GM सैयद जी शख़्सियत जा खोड़ सारा पासा आहिनि ऐं जेकॾहिं असां GM सैयद जी शख़्सियत ते ॻाल्हाईंदासीं त असांखे इहो तय करिणो पवंदो त असां हुनजी शख़्सियत जे कहिड़े पासे ते ॻाल्हायूं, हुनजी वतन परस्ती ते ॻाल्हायूं या हुनजे इश्क ते ॻाल्हायूं या हुनजी इंसान दोस्ती अमन परस्ती जे दर्स ते ॻाल्हाइजे या हुनजी असूल परस्त ज़िंदगीअ ते ॻाल्हाइजे। मुंहिंजो इहो एॾो वॾो कद काट न आहे जो साईं GM सैयद जी शख़्सियत खे मां डिफाइन करे सघां, पर आउं वरी कोशिशि कंदुसि पंहिंजे वस आहिर त तव्हांखे साईं GM सैयद जी जेका शख़्सियत आहे उनजे चंद पासनि खे तव्हां ताईं पहुचायां। साईं GM सैयद पंहिंजी हयाती में इश्क खे वॾी अहमियत ॾिनी हुई। इश्क जे गुरनि खे पिणु सम्झो, इश्क जा सबक बि शाह जे रसाले मां हुन महसूस कया या वरिता। साईं GM सैयद शाह लतीफ़ खां सिखियो त कीअं थर जी मारई हिकु मोहबे वतन थी करे धारनि सां मुहाॾो अटकाए थी ऐं आण नथी मञे। GM सैयद लतीफ़ खां वॾो इंस्पायर्ड हो। उन लाइ साईं GM सैयद पैगाम लतीफ़ किताब लिखियो जेको तव्हां सभिनी दोस्तनि खे पढ़णु घुर्जे। इम्पोर्टेंट ॻाल्हि ॿी बि कंदुसि त असां सिंध जे माण्हुनि साईं GM सैयद जे पैगाम खे केतिरो सम्झो आहे, इहो तमामु इम्पोर्टेंट आहे। साईं GM सैयद जे जनम ॾियारे ते इन ॻाल्हि खे सम्झणो आहे त साईं GM सैयद जो पैगाम छा हो। साईं GM सैयद राजा ॾाहिर, दोदे सुमरे, होशू शीदी, शहीद मखतूम बिलावल खां सिखियो त हक़ सच ऐं घाणे में पिरजण बजण इश्क आहे। हुन इश्क कयो सिंध सां, पंहिंजी क़ौम सां, पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे धरतीअ सां। GM सैयद जो जेको नालो आहे उहो हिकिड़े सिंध सां इश्क जो नालो आहे, हिकु फर्द न हुयो, आम फर्द न हुयो। साईं GM सैयद मोहब्बत खे अज़ीम मक़ाम सम्झे थो ऐं हुनजी मोहब्बत सिंध सां हुई ऐं उन इश्क खे हुन तॾहिं ऊचो मक़ाम ॾेई छॾियो जॾहिं हू ज़िंदगीअ जा 32 साल पंहिंजी जदोजहद जा जेलनि में गुज़ारिया या नज़रबंदीअ में गुज़ारिया। इहो साईं GM सैयद जो हिकिड़ो सिंध सां कमिटमेंट हुई, हिकिड़ो इश्क हो। साईं GM सैयद धरतीअ जे आला इश्क जे मर्तबे ते फाइज़ हो ऐं हुनजी घणरुखी शख़्सियत अॼु बि शीशे वांगुरु असांजे अॻियां नुमाया आहे। साईं GM सैयद जेल जूं सोबतूं सख़्तियूं 30 सालनि खां मथे ज़िंदगी जो अरसो जेलनि में नज़रबंदियुनि में गुज़ारियो ऐं हुन इहो साबित करे ॾेखारियो त वाकई जेको इश्क आहे उहो बाहि आहे। ऐं
इश्क जे वेझो रहण लोह वांगुरु सभु बाहा जूं सिफ़तूं बि हू माण्हू सिखियो। साईं जेम्स मौजूब हू कमज़ोर ऐं सियासी सहरा जो थकल हो, पर धरती जे इश्क हुनखे अहिड़ो त मज़बूत बणाए छॾियो जो हू इन नज़रिए सां आख़िरी वक़्त ताईं, साह जी आख़िरी तंद ताईं कमिटेड रहियो। साईं जेम्स जो जेको ॿियो पहलू आहे उहो पाकिस्तान ठहण खां पोइ जो आहे। हिकिड़ो साईं जी शख़्सियत पाकिस्तान ठहण खां अॻु जी आहे, ॿी साईं जी शख़्सियत पाकिस्तान ठहण खां पोइ जी आहे। पाकिस्तान ठहण खां पोइ 20 लख मुसलमाननि जे नाले ते जेका आओ भगत ऐं बार बर्दाश्त कयो सिंध, ऐं सिंध किलेमनि जी पर्चियुनि सां धारियुनि तां धारियुनि में विराइजंदी रही। उन्हनि समूरनि दर्दनि समूरनि अन्यायनि में हिकु ई माण्हू हो, जीएम सैयद, जेको चवंदो हो त सिंध असांजी माउ आहे ऐं असां करोड़नि सालनि खां ई तारीख़ी वतन रखूं था, ऐं असां सिंध ते कंहिं बि क़िस्म जी यलगार या पंहिंजी मालिकी जो हथ कॾहिं न खणंदासीं। साईं जेम्स इहो बि सेखारियो त असांजो हीरो जेको आहे, जेको ग़लति तारीख़ पढ़ाई वई त मोहम्मद बिन क़ासिम असांजो हीरो आहे, उनखे बि चिटो करे रखी त बाबा जेके इहे अरबनि जी ग़ुलामी आहे, उहे माण्हू असांजा हीरो न आहिनि, जेके अरबनि जा ग़ुलाम आहिनि। असांजो हीरो राजा डायर आहे ऐं उहो असांजो हीरो 720 खां असांजो हीरो आहे, जॾहिं सिंध ते पहिरियों हमिलो थियो। साईं जेम्स सैयद तारीख़ जो ॼाणू हो, हिनखे ख़बर हुई त असीं भले ग़ुलाम हुजूं पर मणियादार माणपो असांजो मज़हब आहे सिंधियुनि जो। साईं इहो पैगाम ॾिनो, असां तहज़ीबनि जी माउ तौरु सुञाती वेंदड़ सिंध जा मालिक ऐं वारिस आहियूं, ऐं असां सिंधी कॾहिं सूमरा, समा, मुग़ल, अरगोन, तुर्खान, अब्बासी, कलोड़ा, मीर, कांग्रेसी, लीगी सभु क़िस्म जा रहिया आहियूं, पर सिंधियत असांजो मज़हब आहे, सिंधियत असांजो ईमान आहे। इहा जेका शनाख़्त आहे इहा साईं जीएम सैयद अॼु सिंध खे ॾिनी आहे। सो जीएम सैयद जो वॾो अहसान आहे सिंधी क़ौम ते त हुन सिंधियत जी शनाख़्त ॾिनी आहे। साईं जीएम सैयद जो जेको ॿियो पहलू आहे उहो पाकिस्तान खां अॻु जो आहे, ऐं उहो इहो आहे त 3 मार्च 1943 जी जेका सिंध असेंबली में करारदाद पेश कई साईं जेम सैयद, उन जे मुतालिक़ 2 राय आहिनि। हिकिड़ी राय आहे त साईं जेम सैयद करारदाद पास कराए तमामु वॾी ग़लती कई, ऐं ॿी राय इहा आहे त साईं जेम सैयद जे अमल में सचाई हुई। इहे ॿ राय आहिनि। इहो कदम उन वक़्त जे हवाले सां हिकु ज़रूरत हो, आज़ाद ऐं ख़ुद मुख्तार रियासतनि जो वफ़ाक़ सिंधियुनि जे फ़ाइदे में हो, पर साईं जी सचाई सां धोखो थियो। साईं जी सचाई सां धोखो थियो। साईं जो ख़्याल हो त 1940 जी करारदाद लाहौर असांखे मज़बूत, असांजे लाइ मज़बूत ज़मानत आहे सिंधियुनि जे लाइ। मुस्लिम लीग जी मरकज़ी क़यादत जो सिंध ऐं ॿियनि सूबनि सां हिकिड़ो वाइदो हो, ऐं साईं सिंध असेंबली में 3 मार्च 1943 ते करारदाद पेश कई, जंहिंजो इहो मतन हुयो त हिंदुस्तान जा मुसलमान मज़हब, फ़लसफ़ा हयात, मुआशी रस्मन, अदब, रिवायत ऐं सियासी ऐं इक़्तिसादी मफ़ाद जे जुदा हुअण सबबि हिकु जुदागाना क़ौम आहिनि। हिकु जुदा क़ौम हुअण जी हैसियत में हिंदुस्तान जे ख़ित्ते ज़मीन में हू अक्सरियत रखनि था, उते आज़ाद ऐं ख़ुदि मुख्तियार क़ौमी हुकूमतनि क़ाइमु करण जा हक़दार आहिनि। सिंध सूबे खे बि पंहिंजी राय जो इज़हार करण जो हक़ मिलणु घुर्जे। खेनि अहिड़ो आइन क़बूल न कयो वेंदो, तंहिंजे करे असांखे सिंधियुनि खे आज़ाद रियासत जो हक़ ॾिनो वञे। मां साईं जेम सैयद खे हुनजो ज़िम्मेवार नथो सम्झां, पर जेकॾहिं साईं जेम सैयद जो बाकिरदार हिमत ऐं साबित क़दम सियासी अॻवान शहीद आला बख्श सूमरे ऐं मौलाना उबैदुल्लाह सिंधी जी सलाह जेकॾहिं अॼु वठे हा त शायदि सिंध इहो तकलीफ़ जेको अॼु ॾिसे पई इहो न ॾिसे हा। पर उन ई जीएम सैयद इन सॼे करारदाद जी जेका प्राइस पे कई उहा 30 साल कैद हुई, ऐं सिंध जी सियासत में, बल्कि पाकिस्तान जी सियासत में इहो वाहिद जीएम सैयद आहे जंहिं पंहिंजी ग़लतीअ जो बिल्कुलु खुलियल नमूने इतराफ़ कयो आहे
ऐं 72 खां पोइ आज़ाद सिंध जी ॻाल्हि कई जॾहिं बगालिन जो क़त्लेआम ॾिठी त ॾिठी त ही जेका रियासत आहे इहो पंहिंजा ई मुस्लमान पई मारे, पंहिंजा ई माण्हू पई मारे। 72 में 3 लख बंगाली मारिया विया त GM सैयद इहा शइ ॾिठी त बाबा हाणे ही जेका मज़हबी रियासत जेका ठही आहे उनजो हाणे को मक़सदु नथो रहे। नतीजन हुनखे तकलीफ़ूं सहणियूं पियूं ऐं काफ़ी हुनखे क़ैदो बंद जूं तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं। उन दौरान हुन 60 किताब लिखिया, पैगाम सिंध, पैगाम लतीफ़, सिंध ॻाल्हाए थी, दयारे दिल, दास्तान मोहब्बत, जीअं मूं ॾिठो आहे ऐं नई सिंध लाइ जदोजहद ऐं ॿिया खोड़ सारा किताब। त इम्पोर्टेंट जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त GM सैयद जे पैगाम खे असां सिंधी केतिरो सम्झिया आहियूं ऐं असां केतिरो अञा सम्झण जी ज़रूरत आहे। इहो अहम आहे। अॼु साईं जे वर्सी साईं जे जनम ॾींहं जे मौक़े ते मां सभिनी खे इहो मैसेज ॾींदुसि त साईं GM सैयद जे पैगाम खे सम्झण जी ज़रूरत आहे। असां बदकिस्मती सां हुन पैगाम खे एतिरो गहराई सां न सम्झिया आहियूं, या शायदि असांखे ख़ौफ़ आहे त रियासत मारींदी, या असांखे ख़ौफ़ आहे त असीं GM सैयद सां बीहंदासीं त खंभिजी मारिया वेंदासीं। इहो ख़ौफ़ आहे सिंधियुनि खे, पर जेकॾहिं तव्हां इहो ख़ौफ़ रखंदो त तव्हां इन ख़ौफ़ में जीअंदो ऐं तव्हां जूं नस्लूं सिंध जी इर्तिका न ॾिसंदियूं। सिंध जी सर्वाइवल, सिंध जी इर्तिका GM सैयद जे फिलासफी में आहे। मां हाणे हिकिड़ो मुख़्तसर शेर चवंदुसि साईं GM सैयद जी फिलासफी खे एक्सप्लेन करण जे लाइ। साईं चवंदो त लतीफ़ जो शेर आहे, पतंग चाहीं पाण खे त पसे मच में मोट, पतंग चाहीं पाण खे त पसे मच में मोट, सुहाई सुपरी जी गिड़त थिए घोट, अञा तूं उरोट खूरी ख़बर न लही। इहो अथसि GM सैयद जो पैगाम। ॿियो जेको पैगाम आहे उहो आहे मोहबत जे मैदान में कर्म सिर जो सांगो, सूरी सिपरी जी जे चढ़ी त थिए चांग, इश्क आहे नांग ख़बर खादलनि खे पवे। सैयद जो पैगाम सिंध सां मोहबत जो पैगाम हो ऐं हू आख़िरी वक़्त ताईं हुन ते बीठो। हाणे इहो तव्हां सिंधियुनि ते फर्ज़ थो थिए त सैयद जे मैसेज खे तव्हां केतिरो अॻियां वठी वञो था। ऐं तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां ऐं हिकु दफ़ो वरी साईं GM सैयद जी 115वें जन्म ॾींहं ते तव्हां समूरन सिंध वासियों के और हमारे दूसरे आए हुए मेहमानों को सबको मैं अपनी तरफ से मुबारकबाद पेश करता हूं और आप लोगों का बहुत शुक्रिया जिन्होंने आपने मुझे सुना। थैंक यू वेरी मच। थैंक यू। अच्छा साईं महफ़िल जे सिलसिले खे वधाईंदा था हलूं ऐं हींअर लेडीज़ जे पासे मां जेको आहे गुज़ारिश कंदुसि त जीअं असांजे इन्हनि खे बि पंहिंजो पार्टिसिपेशन मिले, इन्हनि जी बि मोहबत आहे साईं सां, साईं जी ख़्यालनि सां, साईं जे फ़लसफ़े सां। सो तव्हां सभिनीनि जी ताड़ियुनि में मां हींअर गुज़ारिश कंदुसि, इनफैक्ट माय बेटर हाफ मिसिस साइमा कादरी। थैंक यू। अस्सलाम वालेकुम। ऐं जेको आहे असां अॼोके ॾींहं जे हवाले सां कुझु अशार आहिनि साईं GM सैयद साहब जी पर्सनैलिटी जे हवाले सां त मां रीड कंदमि, पर पढ़ण खां पहिरीं इहो रिक्वेस्ट कंदमि कि अगरि मां किथे ग़लती कयां त उनखे दरगुज़र कयो वञे। ओके, उनवान आहे सिंधड़ीअ जो साईं। GM तूं मुंहिंजो सैयद बि तूं, मुंहिंजी सिंधड़ीअ जो साईं बि तूं। GM तूं मुंहिंजो सैयद बि तूं, मुंहिंजी सिंधड़ीअ जो साईं बि तूं। तूं ई सकरात सरमद ऐं मंसूर तूं, तूं ई गांधी आज़ाद गफ़ार तूं। हैदर बि तूं त बिलावल बि तूं, मुंहिंजी सिंधड़ीअ जो साईं बि तूं। तूं मसीहा इन्ही क़ौम मरणींग जो, तूं मसीहा इन्ही क़ौम मरणींग जो जंहिंखे पंहिंजो बि अहसास कोई न हो। हाज़िक बि तूं, मुंहिंजो हातिफ़ बि तूं, मुंहिंजी सिंधड़ीअ जो साईं बि तूं। तुंहिंजो परतो पयो जंहिं बि नादार ते, तुंहिंजो परतो पयो जंहिं बि नादार ते, इश्क दौलत अता कई उन्ही यार खे। महबूब तूं मुंहिंजो मुर्शिद बि तूं, मुंहिंजी सिंधड़ीअ जो साईं बि तूं। आए मैदान में सिर तिरीअ ते रखी, आए मैदान में सिर तिरीअ ते रखी, तो वरी जियारियो करबला खे अची। गाज़ी बि तूं, मुंहिंजो हादी बि तूं, मुंहिंजी सिंधड़ीअ जो साईं बि तूं। तोखे ॾिसंदे थियो वेसाव ॼाणे ख़ुदा, तोखे ॾिसंदे थियो वेसाव ॼाणे ख़ुदा।
सिंध जीअंदी सदा, सिंध जीअंदी सदा। दो बि तूं मुंहिंजो दुल्हो बि तूं, दो बि तूं मुंहिंजो दुल्हो बि तूं, मुंहिंजी सिंधड़ीअ जो साईं बि तूं। थैंक यू। जीवन भी तू, साईं भी तू। साईं वॾी वॾी महिरबानी जो मिसिस साइमा कादरी जी, जंहिं पंहिंजे तमामु मिठड़नि ऐं पंहिंजो नरम ख़्यालनि सां साईं खे पंहिंजो जेका आहे भेटा पंहिंजो बख़्शी आहे। अच्छा, हींअर मां लेडीज़ विंग मां आरिसर साहिबु पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार जेको आहे उहो कुझु हिननि लफ़्ज़नि में बयानु करे थो, जेको मां तव्हां सभिनीनि जे साम्हूं पढ़ी पंहिंजो पेश कंदुमि। कि साईं आरिसर साहिबु फरमाए थो कि उस्ताद मंज़ूर अली ख़ान वटि हिकु दफ़े आऊं ऐं मदद अली सिंधी टंडे आदम वियासीं ऐं चयोसीं त अव्हां खे रहबरे सिंध साईं GM सैयद अॼु भठोरे घुरायो आहे। उते योम लतीफ़ आहे। असां वेठा ई हुआसीं त हिकु शानदार कार उस्ताद जे दरवाज़े ते अची बीठी। उस्ताद ख़ान अचण जो सबबु पुछियो। हिननि जवाबु ॾिनो त असांखे मुल्क जे हिकिड़े वॾे माण्हू मोकिलियो आहे। हिन पंहिंजे ॻोठ में सफ़ीरनि जी दावत कई आहे ऐं अव्हां खे उते ॻाइणो आहे। उस्ताद चयो त बाबा मूंखे बठोरे वञणो आहे। इन जे लाइ ही माण्हू आया बि आहिनि, वेठा बि आहिनि ऐं मुंहिंजे इंतज़ार में बि आहिनि ऐं मां उन्हनि सां गॾु हींअर वञा पियो। ईंदड़ हमरान चयो त साईं सोचियो भला बठोरे में अव्हां खे छा मिलंदो। उस्ताद वराणियो त इहो सोचां हा त शिकारपुर छॾे भिटाईअ जे भरिसां टिंडे आदम में अची न रहा हा। पोइ उस्ताद असां सां गॾु हलियो। असां वटि गाॾी न हुई ऐं गाॾी न हुअण सबबु सिंध जो महा ॻाइणो असां सां गॾु बस में सफ़र करे बठोरे पहुतो ऐं बठोरे में ॻाईंदे जॾहिं हिन सचल जो इहो शेर पढ़ियो त हिकु जुय ॿी जोए। साईं मुंहिंजे तलफ़ुज़ ते जेको आहे पंहिंजो माफ़ी जो तलबगार आहियां। हिकु जोए ॿी जोए छॾनि कीन जवान, इहे भी इंसान जे नंगनि तां निसार थिया। तॾहिं साईं GM सैयद स्टेज ते वेठे वेठे रोई ॾिनो, जंहिं ते उस्ताद मंज़ूर अली ख़ान मूंखे चयो त अहिड़ो दाद मूंखे सफ़ीरनि जी दावत में कोन मिले हा। इहे लुड़क न आहिनि पर इहे मोतीअ दाणा आहिनि। वाकई मोतीअ दाणनि जो क़दर पारखो ई खे ई हूंदो आहे। हाणे मां उन पंहिंजे सीनियर भाउ खे स्टेज ते घुराइण जी दावत ॾियां, ज़हमत ॾियां, मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि। तमामु जेको आहे साईं जी शख़्सियत एतिरी वॾी आहे, जेके मूं वटि जेको बि लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो आहे उहो तमामु थोरो आहे। बसि मां वधीक टाइम कोन खणंदुसि। तव्हां सभिनीनि जी ताड़ियुनि में मैक्स मेनन। सभु खां पहिरीं त कैनेडा में, सिंध में ऐं सॼी दुनिया में सिंध सां प्यार कंदड़, साईं GM सैयद सां प्यार कंदड़ सभिनी खे साईं GM सैयद जे जनम ॾियण जी लख लख वाधायूं। वर्ल्ड सिंधी कांग्रेस साईं हाजन कलोड़ी साहिब जी महिरबानी, जंहिं असां सभिनी दोस्तनि खे हिते इकठो कयो आहे। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जो एॾी थधि में तव्हां कही करे ऐं सिंधियत जो ऐं साईं सां मोहबत जो सबूत ॾियण हिते पुॼी विया। साईं जी शख़्सियत एॾी वॾी आहे जो मूं जहिड़े हक़ीर बंदे जे का औकात ई न आहे त मां साईं जे बारे में कुझु ॻाल्हाए सघां। जंहिं दौर में माण्हू रोमांस कंदा आहिनि, जेका टीनेज जी उमिरि हूंदी आहे, उन दौर में साईं GM सैयद हिकु लीडर तौरु उभरियो 16 सालनि जी उमिरि में। माण्हू साईं जी शख़्सियत सां इख़्तिलाफ़ कनि था। हर उहो अज़ीम माण्हू जंहिं दुनिया खे बदिलाइण जो सोचियो आहे, दुनिया हुन सां इख़्तिलाफ़ कंदी आहे, पर एंड में उहे ताक़तूं बि उन जो एतिराम कंदियूं आहिनि जेकी सॼी उमिरि उनखे पोयां रखण में या उनखे अज़ियतूं ॾियण में पेश हूंदियूं आहिनि। उन जो रीसेंट मिसाल हिन वक़्तु पाकिस्तान जी पार्लियामेंट में साद रफ़ीक आहे, जंहिं इस्टेब्लिशमेंट साईं GM सैयद खे पंहिंजनि माण्हुनि खां परे रखण लाइ
क़ैदो बंद जूं सोबतूं ॾिनियूं। अॼु उहा ई इस्टेब्लिशमेंट चए थी त साईं जी एम सैद गद्दार न पर हिकु डायनामिक लीडर हो। इहा ई साईं जी सचाई आहे। साईं ते कई इल्ज़ाम लॻा त साईं हिकु अहिड़ी अंधी जंग जो ऐलान कयो आहे जे नसुलनि खे तबाह कयो आहे। मां थो चवां उन नसुलनि खे तबाह न कयो आहे, पर उहो अहिड़ो ॿिज पोखे वियो आहे जो हाणे उहो तनावर दरख़्त थी वियो आहे। सिंध जो कहिड़ो बि इशू हुजे, सैद जा ॾिंगा ॿार सभ खां पहिरीं उन इशूअ ते बीहंदा आहिनि। इहो सैद जा ॾिंगा ॿार ई आहिनि त कालाबाग डैम हुजे, धारियुनि जी आबादकारी हुजे, वसीलनि जी लुटमार हुजे, सैद जा ॾिंगा ॿार सभ खां पहिरीं निकिरंदा। इहो ई आहे त अॼु बि सैद जा ॾिंगा ॿार गुम कया था वञनि। अॼु बि सैद जूं नियाणियूं रोडनि ते आहिनि, उन्हनि जे मथनि तां रवा लाहिया था वञनि। इहो ई सैद जो इश्क़ आहे, इहो ई जुनून आहे जंहिं ज़ातियुनि में विरहायल क़ौम खे हिकु क़ौम जो तशख़ुस ॾिनो त तव्हां सिंधी हिकु क़ौम आहियो। जीअं दिलीप चयो त उन सालनि ऐं सदियुनि जे तसलसल खे तोड़ींदे असांखे ॿुधायो त असां हिकु क़ौम आहियूं। इहो ई उन जो सिंधी क़ौम ते एहसान अज़ीम आहे। अगरि असां वाकई एहसानमंद क़ौम आहियूं त साईं जो इहो एहसान ई असां नथा लाहे सघूं त उन असांखे क़ौम जो तशख़ुस ॾिनो। साईं हिकु अहिड़ी नदी आहे जेका साईं असां खां वियो न आहे। साईं हर वक़्तु असांखे सैराब करे थो पियो। हुनजी रूहानियत, हुनजा लेक्चर, हुनजा किताब, हुनजो ख़्यालु हर वक़्तु असां सां गॾु आहे। जॾहिं बि असांखे रहनुमाई वठणी हूंदी आहे त मुड़ी करे साईं खां ई पुछंदा आहियूं त हिन जो जवाबु छा आहे। साईं असांखे हुनजो जवाबु ॾींदो आहे। असां कॾहिं बि महसूसु कोन कयो आहे त असांजो लीडर असां सां गॾु न आहे। असां कॾहिं बि महसूसु न कयो आहे त असांजो रहबर असां सां गॾु न आहे। हुनजी रहबरी, हुनजी मुर्शिदी असां सां हर वक़्तु आहे। जेॾी महिल बि असां निहार कयूं था, मुर्शिद असांजी महिर करे थो ऐं इहा महिर मुर्शिद जी असांजे मथां हर वक़्तु रहंदी। जीअं सिंध, जीअं सिंधी क़ौम। वॾियूं वॾियूं महिरबानियूं, तव्हां पंहिंजा ख़्याल असां सां ओरिया बि ऐं पंहिंजो। सो हाणे साईं जे नाले ते हिकिड़ी ताड़ी त थी वञे। साईं वॾी महिरबानी। अच्छा, हींअर मां जेको आहे असांजो तमामु प्यारो भाउ ऐं माशाल्लाह तमामु प्यारो भाउ आहे मूं वटि जेको आहे। बसि कहिड़नि लफ़्ज़नि में मां साईं खे जेको आहे मां सॾु कयां, मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि, अलाए छो वॾी ईअं थिए पियो। सो बहरहाल तव्हां सभिनीनि भाइरनि जी भरपूर ताड़ियुनि में मां हींअर साईं रबनवाज़ गाहे साहिब खे गुज़ारिश कंदुमि त साईं स्टेज ते अचे ऐं असांखे पंहिंजे ख़्यालनि सां मुस्तफ़ीद फरमाइनि साईं सैयद साहिब जी शान। तव्हांजी ताड़ियुनि में साईं रबनवाज़ गाहो साहिब। बर्थडे चऊं या जनम ॾींहुं चऊं ख़ैर सां। पहिरीं त सभिनी खे साईं जे जनम ॾींहं जो सभिनी मुबारक हुजनि। ख़ासि तौर हाजन कलोड़े साहिब खे हर साल त अलहमदिल्ला शुक्र आहे, तकलीफ़ हुजे, कहिड़ो वेदर हुजे, छा हुजे, पर साईं अरेंज करे थो इन प्रोग्राम खे। त साईं हाजन साहिब खे वॾी वॾी महिरबानी, हुनजी फैमिली खे पूरी अदी रोही खे जेके माशाल्लाह हे प्रोग्राम कंदा आहिनि त असांखे ख़ुशी थींदी आहे। पर को बि सॾु कंदो आहे त हर सभिनी दोस्तनि भाइरनि जी महिरबानी, सभु ईंदा आहिनि वीचारा। त असां सभु जेके तारीफ़ करियूं, जेके साईं जे बारे में चऊं, अॻु में सभु तारीफ़ करे चुका आहिनि। ऐं जाम साहिबु उहो ई चयो त साईं जो कहिड़ी जेका न ॻाल्हि जी तारीफ़ कजे। साईं त पाण समुंड आहे। साईं समुंड माशाल्लाह हर माना कंहिं बि सियासत ते वञो, अदब ते वञो, कल्चर ते वञो, कंहिं बि किताब ते वञो त माशाल्लाह उहो त पाण सभु करे चुका आहियूं माशाल्लाह। साईं मेक साहिबु तक़रीबन सुठो ॻाल्हायो, अदी सभिनी तक़रीबन, पर आऊं थोरो शाइर वज़ो पढ़ंदसि साईं ॾे। साईं शख़्सियत हाणे माशाल्लाह कहिड़ी तारीफ़ कजे, पाण तारीफ़ था। हिन धरतीअ ते अॼु बि आहिनि सिंध जे सरतारनि जा सही शान, अॼु बि आहिनि विया जे विंझार ज़िंद, अॼु बि आहिनि सिंध संधी धरतीअ ते उहे पाइदा बांद अॼु बि आहिनि। माणक मोती महिराण जा यादि असांखे अॼु बि आहिनि। सुहिणी धरती सिंध ते
आबाद दुल्हा दिल पर अजिब आहिनि सिंध जे सचारनि जा सचा सिक्का अजिब आहिनि पारस जे प्रीत जा पखा अजिब आहिनि बस इन सां चई साईं ताईं महिरबानी बस साईं खे ख़िलाफ़ पेश करूं था सर वॾी महिरबानी लख लाइक अच्छा सर हाणे वरी साईं जे जनम ॾींहं जी महफ़िल जे सिलसिले खे असां वरी हाणे इन तौर अॻियां वधायूं था त लेडीज़ पोर्शन मां असां हींअर पंहिंजो जेको आहे ज़हमत मां ॾींदुसि असांजी पंहिंजो जेको आहे तमामु मोज़िज़ असांजी भाभी जेका आहे भाभी सदफ़ फैसल सिद्दीकी खे त उहे अचनि स्टेज ते ऐं साईं जे लाइ असांखे कुझु पंहिंजे ख़्यालनि जो ज़ाहिर कनि तव्हांजी भरपूर तारीफ़ में भाभी सदफ़ फैसल सिद्दीकी हिक कलम हिकड़ो मां किया पूरो पवां छा लिखा हुन जी बोलीअ हलोलियत सदके वञा मां त सदके वञा छा लिखा हिक कलम हिकड़ो मां कीअं पूरो पवां छा लिखी महिरबानी भाभी वॾी महिरबानी तव्हांजी तमामु सुठी जेका आहे तव्हां साईं खे पंहिंजो भेटा ॾिनी अच्छा लेडीज़ पोर्शन मां ई जीअं मां त पहिरीं तारीफ़ कराए चुको आहियां ऐं भाभी नुसरत गिसाणी खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचनि ऐं साईं जे मान में असांखे पंहिंजे ख़्यालनि सां मुस्तफ़ीद फरमाइनि भाभी नुसरत गिसाणी अस्सलाम वालेकुम नमस्ते गुड इवनिंग तव्हां सभिनी खे मुबारक हुजे साईं जी 115वीं सालगिरह ऐं सभिनि खां पहिरीं अदा हाजन ऐं हुनजी फैमिली खे असां मुबारक चऊं था त ऐं उन्हनि जा महिरबानी कयूं था त उन्हनि असां सभिनी खे अॼु गॾु करे ऐं साईं जे लाइ कुझु चवण जे लाइ हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे त उन साईं जे जेतिरो चइजे ओतिरो तमामु घटि आहे असां नंढा हुआसीं त साईं जे बारे में जेको कुझु असां ॿुधोसीं पंहिंजे पेरेंट्स खां ई ॿुधोसीं ऐं असांजे पेरेंट्स उन्हनि खे ई फॉलो करे असांखे पढ़ायो असांखे लिखायो ऐं असांखे जेका असांजे दिलनि में उहे इमोशन्स विधा पंहिंजे सिंध जे लाइ ऐं साईं जी शाइरी खे जॾहिं बि पढ़ंदा आहियूं त उहो डिफरेंट काइंड ऑफ ते कमु कंदी आहे त अॼु हिकिड़ी नज़म तव्हांजे साम्हूं पढ़ंदसि साईं जे बारे में सन जे सैयद खे दां जॾहिं का तूं वियो आहीं तॾहिं का सुबुह थियो नाहे थकायल पर चकोरनि जा इहो ई चंड दूरीअ ते इहो सरमद मथां तोहमत इहो मंज़ूर सूरीअ ते छॾे वें जीअं उई ई आ इन्ही गंदी गुलामीअ जी इहा ई राति जारी आ थिए थो कूड़ सोभारो ऐं सच जी मात जारी आ इहे खून ख़वाबनि जा ऐं धरतीअ जे गुलाबनि जा इहे रत में ॿुॾल लाशा ॿुधायां मां भला छा ॾिसी थो सभु सितारे जा अखियूं आलियूं करे साईं किथे आहीं मां तो बिन हेकलो आहियां हिरण जीअं रुञ में कोई मुसाफ़िर सुञ में कोई निहारे सिज के लहंदो चयो हो त इहो साईं
वठी हर हर जन्म वरबो मिठा मेहरान में मिलबो पुछा तो मां मथा साईं कॾहिं मिलियो महिरबानी। भाभी वॾी महिरबानी। माशाल्लाह तमाम सुठा ख़्याल तव्हां ओरिया साईं सैयद साहब जे पंहिंजो मान में। अच्छा हींअर वरी अचूं था हिन पोर्शन ते, छो त साईं बैलेंस बि त रखिणो आहे न। सो मां हींअर दावत ॾींदुसि असांजो तमामु सीनियर, तमामु असांजो वॾो भाउ, तमामु कुर्बाइतो, तमामु मोहबत वारो ऐं तमाम सीनियर लीडर ऑफ सिंधी कम्युनिटी ऑफ कैनेडा। मां दावत ॾियां थो साईं ख़ैर मोहम्मद कोलाची साहब खे त साईं जे नचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि सां साईं सैयद जे मान में असांखे मुस्तफ़ीद फरमाइनि। साईं महिरबानी अदा। साईं जी शख्सियत ते ॻाल्हाइण जे लाइ त उनजो मुतालियो, उनजी शख्सियत जी ॼाण, हुनजे किताबनि मां इल्मु हासिल करणु ज़रूरी आहे। पर हिते असां जेके गॾिया आहियूं या हुनखे सलाम पेश कयूं था, उहो हुनजी शख्सियत जी मञता जे हवाले सां मुख़्तसर ॻाल्हियूं कयूं था। मूंखे यादि आहे हिकु दफ़ो मूं पढ़ियो शेख अयाज़ जो शाइर। जॾहिं जीएमसी जेल में हो त शेख अयाज़ लिखियो, हीजो पोरो झूर विढ़ंदे थियो वेड़ में, डमड़ी अचे ॾाढ ते आण नम जे मूर। त जीएमसी जी ज़िंदगी रही त आण नम जे जेको हुनजो सोच हुई उन सां जीअंदो रहियो ऐं जिदोजहद कंदो रहियो। सिंधी क़ौम खे पंहिंजो पाण सुञाणण जो पैगाम ॾिनई। न सिर्फ़ इहो पर हुन पैगाम में लतीफ़ लिखी मख़दूम बिलावल जी जिदोजहद खे हाईलाइट करे ऐं पंहिंजो होश शीदी जे कुर्बानीनि खे ॻाए या हुनजो ज़िक्र करे क़ौमी हीरोज़ जो बि हिकिड़ी निशानदेही करे ऐं क़ौमी तशख़्ख़ुस खे मज़बूत करण जे हवाले सां हुन ॻाल्हि कई ऐं असांजे हिकिड़ी सोच ॾिनी। सो जीएमसी जा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि जेके सोच ॾींदा आहिनि, तारीख़ जो रुख़ मोड़ींदा आहिनि, माण्हुनि खे जे लाइ कुझु कंदा आहिनि, सोच ॾींदा आहिनि, जिदोजहद जो रस्तो ॾिसींदा आहिनि। ऐं जीएमसी उहो कुझु कयो जेको हुन सम्झो हुनजी शख़्सियत, हुनजो इल्मु, हुनजो जिदोजहद, हुनजी सियासत सिंध जे लाइ हिकिड़ो सरमायो आहे ऐं उहो सबबु आहे जो अॼु असां सभु गॾिजी हुनखे सलाम के पेश करण जे लाइ गॾिया आहियूं। सभु महिरबानी, सभु आबाद हुजो, ख़ुशि हुजो, महिरबानी। सामईन, प्रोग्राम में हाणे अदीब ऐं दानिश्वर मुनीर सामी तकरीर कंदे चयो त लिखी हुई है कि वो अदम तशद्दुद के ऊपर भरोसा करते थे, उसकी बात करते थे, सेकुलरिज्म की बात करते थे, रिलीजन और स्टेट को अलग अलग करने की बात करते थे, वो जमहूरियत की बात करते थे और वो जो कौमों का हक को दरा दी उसकी बात करते थे। हम में से जो भी प्रोग्रेसिव राइटर से ताल्लुक है, तो हम सब उस उसूल के ऊपर चलने वाले लोग हैं। तो हमारा जब भी हमें दावत मिलती है, हुक्म मिलता है, तो हम पे लाजिम हो जाता है कि हम हाजिर हो जाएं। लेकिन मैंने जब सोचा, जब हजन साहब ने दोबारा से मुझे हुक्म दिया, और उनका हुक्म ही है जो मुझे यहाँ लाता कि आप तशरीफ लाइए, तो मैंने सोचा कि साईं को मैं किस तरीके से देखूं, साईं जीएम सैयद को। तो उनको देखने के लिए अभी हमारी जो बहन थी यहाँ, तो उन्होंने अपनी नज़म में एक जो बोल पेश किए, तो मैंने जब नगमा सुना तो साईं की सारी जिंदगी, उसको मैं आगे जोड़ूंगा, फिर उन पे लाके बात को खत्म करूंगा, वो इस एक बोल के अंदर मौजूद है। उसको आप समझे बार बार, ये सिर्फ जज्बाती बोल नहीं है कि वठी हर हर जन्म वर्बो मिठा मेहरान में मिलो, कि हम बार बार जिंदा होंगे, बार बार जान देंगे और मेहरान में आएंगे और तेरे सामने महबूब हम आके हाजिर होंगे। तो
بالکل یہ بات ہے, یہ بات بالکل سائیں کی ساری زندگی جو ہے, اگر آپ غور کریں, مجھ سے زیادہ آپ لوگ جاننے والے, وہ اسی بول کے اندر چلتی ہے کہ بار بار ہم جان دیں گے, بار بار زندہ ہوں گے, آپ کو بھی پیغام ہے, بھی پیغام. لیکن میرے لیے پیغام جو ہے, چونکہ سائیں سید بھی تھے, اور یہاں پہ 2 پوسٹر لگے ہوئے ہیں, میں اس کے حوالے سے بھی بات کرنا چاہتا ہوں. ابھی میں اپنے دوست سے یہاں پہ بات کر رہا تھا کہ سائیں سید تھے, اور سائیں کی زندگی یہ جدوجہد یہ کو 70 سال 80 سال کی نہیں, بلکہ 1400-1500 سال کی جدوجہد ہے, جو ظالم اور مظلوم کی جدوجہد ہے, جو ظلم کربلا میں ہوا تھا سیدوں کے ساتھ, یہ جو کربلا میں انسانوں کے ساتھ, وہ جہاں پہ کہ انسانوں کا پانی روکا گیا تھا, جہاں نوجوانوں کے جسموں کے ٹکڑے ٹکڑے کر کے پھینکے گئے تھے. ایک پوسٹر یہاں لگا ہے کہ ہم جبری گمشدگیوں کے خلاف ہے. جبری گمشدگی میں کیا ہوتا ہے کہ بچے کو یا نوجوان کو اٹھا کے لایا جاتا ہے, کبھی تو اس کی لاشوں کے ٹکڑے آپ کو مل جاتے ہیں, کبھی آپ کو نہیں ملتے. اور یہ جو عدم تشدد کا پیغام تھا, اس کے خلاف ظالم کا جو کاروائی ہے وہ آپ کے سامنے تھی. دوسرا یہ کہ وہاں پہ پانی روکا گیا, یعنی انسانوں کا پانی روکا گیا. اور یہ جو پوسٹر یہاں پہ لگا ہوا ہے کہ یہ بھی جو آپ کے بند بنائے جا رہے ہیں, سندھ کے لوگوں کا, باشندوں کا پانی روکنے کے اور ان کو بھوکا پیاسا مارنے کی جو جہد ہے, جو کوشش ہے ظالم کی, اس کے خلاف سائیں کی ساری کی ساری جدوجہد. اس کو جس کو جب ہم نہیں سمجھیں گے, چاہے سندھ کے رہنے والے لوگ ہیں, سندھ کے باہر کے رہنے والے ہوں, سندھی بولنے والے نہیں بولنے والے ہوں, تب تک اس طرح سے اس کو دیکھیں گے نہیں, سمجھیں گے نہیں, اس پیغام کو نہیں سمجھیں گے کہ ہم کس جدوجہد کے اندر شریک ہیں. تو یہ بات سمجھنی چاہیے ہمیں. دوسری بات ہمیں یہ بھی سمجھنی چاہیے کہ ظالم کون ہے. ابھی سائیں حاجن کلوڑو بتا رہے تھے, کوئی مثالیں دے رہے تھے کہ وہ ظالموں کے ساتھ مضمون ہونے جو کرتے تھے. تو ایک ظالم, میں نام نہیں لیتا ہوں اس کا, لیکن میں آپ کو بتاتا ہوں, جب سائیں کو آخری وقت میں قید میں ڈالا گیا تو ایک ظالم وزیر داخلہ پاکستان کا تھا. اس نے یہ پیغام دیا, اس نے کچھ لوگوں سے بات کی, یہ بات آ گئی, اور میرے خیال میں ورلڈ سندھی کانگریس کے جی ایم سید اور بھی اس کا ذکر ہوگا, کہ اس وزیر داخلہ نے پیغام دیا کہ ہم نہیں چاہتے ہیں کہ جی ایم سید کو ہم مار دیں, بلکہ ہم اس کو بند کر دیں گے تاکہ وہ اپنی موت آپ ہی مر جائے. لیکن اس ظالم کو یہ نہیں پتا تھا کہ جس کو آپ مارنے جا رہے ہیں وہ اپنی موت آپ نہیں مرے گا, آپ مریں گے پھر کبھی جنم نہیں لے پائیں گے. اور جس مظلوم کو آپ مارنا چاہ رہے ہیں وہ بار بار لوگوں کے دلوں میں زندہ ہوگا اور پیغام چلتا رہے گا. تو اصل جدوجہد ہے. میں اس بات کو ان کے اپنے ایک پیغام پہ سائیں کے کچھ الفاظ میں انگریزی میں ہے, جو کیس آف سندھ ہے, اور جس نے وہ کیس آف سندھ نہیں پڑھا ہے وہ کبھی نہیں سمجھ پائے گا کہ سندھ کی جدوجہد کیا ہے, سندھ کے باسیوں کی جدوجہد کیا ہے, سائیں کی جدوجہد کیا ہے. تو انہوں نے اس طریقے سے ان کو کبھی عدالت میں پیش بھی نہیں کیا جاتا تھا, ان کو اپنا دفاع کا بھی حق نہیں دیا. تو انہوں نے جو کیس آف سندھ کا جو آخری کلوزنگ ریمارکس میں آپ کو سناتا ہوں, اس سے آپ کو پتہ چل جائے گا, آپ کو بھی سائیں سب کو بھی, کہ یور آنر, I won't take further time of the court. It's an interesting and fateful chapter of history in the preparation of which we both are at work. For me is this dog, and for your good self is the judge's chair. I admit that the chair is as necessary as the dog. Let us make haste to complete this historic task, which will give birth to an interesting fable in the future. Time awaits us. I will come here again and again. Bati har janam barbo. Okay, I will come here again and again for someone to adjudicate. This will go for some days until the doors of only one court shall remain open for me, and that will be the court of the divine law, where time is the judge, and its judgment will be final. اور وہ جو وقت کا جو فیصلہ ہے وہ بھی جاری ہے, وہ ابھی ختم ہونے والا نہیں ہے, کیونکہ ظالم مظلوم کی جدوجہد چلتی رہے گی. آگے پھر سائیں کہتے ہیں, ایک بڑی عمدہ بات کہتے ہیں, ایسے بجرم عشق تو می کشند و غائی است. بجرم عشق تو امی کو, میں بھی ترجمہ بھی کر دوں گا, بجرم عشق تو امی کشند و غائی است, تو نیز بردم باما کے خوش تماشائی است. کہ اے سندھ, میں عشق کے جرم میں قتل کیا جا رہا ہوں اور شور یہ مچا ہوا ہے. میں چاہتا ہوں کہ تو دوبارہ سے چھت کے اوپر, بام کے اوپر آ اور دیکھے کہ کتنا عمدہ یہ نظارہ ہے. یہ سائیں اپنے پیغام میں کہہ رہے ہیں. اس کے بعد بھی یہ کہتے ہیں کہ واٹ ایور یور ججمنٹ, آئی gladly accept it for my ideology, for my objectives, and with reference to Sindhu Desh, that my struggle for independence is right.
If this struggle for independence is a crime, I will continue to commit today, tomorrow, and for countless days to come. And I plead guilty to that even today. GSN. इसमें दोबारा आप गौर करें कि फिर उसी बात पे गौर करें कि बटी हर जन्म और गोसाई जब भी कह रहे हैं उस वक्त शायर ने ये बात नहीं लिखी होगी, वो शायर तो उनका मानने वाला ही था, लेकिन शायर ने जब ये शेर लिखे तो उसमें ये भी बात है कि ये शेर जो शायर ने लिखे हैं, जो आपका नगमा बन गया है सिंध का और हम सब लोगों का जो भी हक परस्त है उनका, कि उन्होंने ये कैसे ये शेर लिखे थे कि उन्होंने देखा कि नौजवान को जिसको कोई जुर्म भी नहीं है उसको खोले बंदो जबरदस्ती में कत्ल कर दिया, फिर नौजवान कत्ल होते चले गए, तो उस वक्त ये उसने बोल लिखे जो कि अमर हो गए हैं बोल। तो मैं बहुत यानी अपने आप को खुशकिस्मत समझता हूँ कि थोड़ी देर के लिए आपसे बात करने का मौका मिला और जो मेरे ख्यालात थे वो मैंने आपके सामने पेश किए। बहुत शुक्रिया दोबारा। जी सर। बहुत शुक्रिया मुनीर साहब। सामाइन, वर्ल्ड सिंधी कांग्रेस कैनेडा चैप्टर पारां टोरंटो में जदीद क़ौम परस्ती जे बानी साईं जेम्स हैद जी सालगिरह मल्हाई वई। इन प्रोग्राम जी मुकमिल कार्रवाई अवां जी ख़िदमत में पेश कई वई। उमेद त ही प्रोग्राम अवां खे पसंदि आयो हूंदो। प्रोग्राम जे हवाले सां या रेडियो जी नशरियात बाबति जेकॾहिं तव्हां असांजी रहनुमाई करणु चाहियो त असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। सामाइन, प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओडो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।